गंबट रिपोर्ट नज़ीर गोपाम जीजल मालग सैयद गाजी गुल शाह लक्यारी ते मजलिस आज़ाद ते अचानक सैयद परवेज़ शाह सैयद इम्तियाज़ शाह जा माण्हू ऐं पुलिस जा अटाला काहे पिया। उते मौला हुसैन जी मजलिस हली रही हुई, उनखे उते बंदि कराए वियो। उतां जे गादी नशीन सैयद शफ़क़त हुसैन मौसवी जो चवणु हुयो त सैयद इम्तियाज़ शाह परवेज़ शाह ऐं ॿियनि फायरिंग कई माण्हुनि ते तशदुद करे असांखे हिरासत करे असां ते बेगुनाह FIR कई वई आहे ऐं मंझंदि पुटनि सैयद जवाद शाह, सैयद नईम अब्बास शाह, सैयद गुलाम अली शाह खे पुलिस बेगुनाह गिरफ़्तार करे वई आहे। उन आला इख़्तियारनि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।